चूहड़ जमाली मां शाहिद हुसैनी जी रिपोर्ट मुताबिक़ चूहड़ जमाली शहर में बैटरियुनि ऐं सोलर प्लेटुनि जी चोरीअ जूं वारदातूं ॾींहों ॾींहुं वधंदियूं पयूं वञनि। गुज़िरियल हिकु हफ़्ते दौरान शहर जे मुख़्तलिफ़ इलाक़नि मां बैटरियुनि ऐं सोलर प्लेटुनि जी चोरी जूं 10 खां वधीक वारदातूं पेश आयूं आहिनि, जंहिं सबबि शहरियुनि में सख़्तु ख़ौफ़ ऐं बेचैनी जी लहर छायल आहे। शहरियुनि मूजिबि वाक़े बाबति बार बार मक़ामी पुलिस थाणे ते रिपोर्टूं दाख़िल करायूं वयूं आहिनि, पर अञा ताईं कंहिं बि जवाबदार खे गिरफ़्तार न कयो वियो आहे, जंहिं सबबि शहरियुनि में पुलिस जी कारकर्दगी बाबति सख़्तु मायूसी पैदा थी आहे। तफ़सील मूजिबि गली में डॉक्टर मलिका ख्वाजा जे अस्पताल मां बैटरी चोरी कई वई, जॾहिं त डॉक्टर हनीफ़ मेमण जे स्टोर मां पिणु बैटरी चोरी थी वई। अहिड़ी रीति अली खट्टी जी बेकरी मां बि बैटरी चोरी कई वई। जामिया मस्जिद भरिसां पप्पू लाखाटियो जे दुकान मां पिणु बैटरी ऐं वायर चोरी थी वियूं, जॾहिं त सुसिया मुहले में शहबाज शाह जी होटल मां बैटरी ऐं LCD पिणु नामालूम चोर खणी फरार थी विया। उन खां अलावा शहर जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में केतिरनि ई घरनि ऐं दुकाननि खां बैटरियूं ऐं सोलर प्लेटुनि जी चोरी जूं वधीक वारदातूं पिणु रिपोर्ट थियूं आहिनि। मुतासिर शहरनि जो चवणु आहे त लगातार थींदड़ चोरियुनि सबबि कारोबारी ऐं घरेलू ज़िंदगी सख़्तु मुतासिर थी रही आहे, जॾहिं त राति जे वक़्तु पंहिंजी मिल्कियत जी हिफ़ाज़त लाइ जागण ते मजबूर थी विया आहिनि। शहरनि जो चवणु आहे त जेकॾहिं वापसि पुलिस बर वक़्तु कार्रवाई करे हा त शायदि वधीक वारदातूं रोके सघजनि हा।